मलीर सिंध इंडिजियंस राइट्स अलायंस तरफ़ां ज़मीन ते वाला रेती बिजली जी गैर क़ानूनी चोरी ऐं हफ़ीज़ बलोच समेत क़ानूनी टीम ते थियल हमले ख़िलाफ़ काठोड़ी में एहतजाजी रैली कढी वई। रैली जी अॻवानी ख़ुदा ॾिनो शाह, हफ़ीज़ बलोच, अबीरा इशफ़ाक़ ऐं ॿियनि समाजी अॻवान करे रहिया हुआ। रैली में शरीक माण्हुनि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी नारेबाज़ी कई ऐं मुतालबो करे रहिया हुआ त ज़मीन ते वाला ऐं कुदरती वसीलनि जी चोरीअ में मुलविस बासर माण्हुनि ख़िलाफ़ फौरी कार्रवाई कई वञे। अॻवाननि जो चवणु इहो त सिलसिलो एहतजाज जो हले थो पियो। हिते काठोड़ गॾाप जे ज़मीनुनि ते कब्ज़े जो जेको ॿाहिरियां खां शुरू थियो हुयो, हाणे उन में ॿिया बिदारा आया आहिनि। उन ई सिलसिले में वेझड़ाईअ में असांजो इंडिजिनस राइट्स अलायंस जो जनरल सेक्रेटरी हफ़ीज़ ऐं असांजो वकील दी आहे अबीरा, उहे जॾहिं उते विया हाई कोर्ट जो नोटिस खणी त उते उन्हनि ते हमिलो थियो, उते उन्हनि सां ज़्यादती थी। उन वरी हे ताज़ो जेको कयूं था उन में उन ॻाल्हि जो बि ज़िक्र आहे ऐं जनरली जेका ज़मीनुनि ते कब्ज़े जी ॻाल्हि आहे जेका असांजी 14 सालनि खां हले थी। ऐं मां इहो अॼु चवणु चाहींदुसि, अॼु जी अख़बार में हिकिड़ी ख़बर आहे त नेब मलिक रियाज़ जूं मिल्कियतूं नीलाम करणु शुरू करे ॾिनियूं आहिनि। ऐं जॾहिं इंडिजिनस राइट्स अलायंस हितां ई जिदोजहद शुरू कई हुई, माण्हू चवंदा हे बादशाह हुआ, सिंध हुकूमत बि हुनजे मातहत आहे, तव्हां हुनजो कुझु न करे सघंदव। इंडिजिनस राइट्स अलायंस जिदोजहद कई, पोइ उन में जीअं उर्दू वारे चयो आहे त मैं तो चला था अकेला ही, जिदोजहद चलती रही, लोग आते गए, काफ़िला चलता रहा, लोग आते गए। पोइ उहा जिदोजहद वधंदी वई। अॼु असां मौजूदु आहियूं, जेको मलिक रियाज़ असांखे बेदख़ल पियो करे, असां धरतीअ ते मौजूदु आहियूं, अॼु पाण भॻो थो वठे। सो हीअ जिदोजहद असांजी ऐं रुॻो काठोड़ जी ज़मीनुनि जे लाइ न आहे। ई बजरी जेके असांजा खूह लॻियल आहिनि उहे इन ई वजह सां जेके असांजा पाणी अचनि था, अहिड़ा असां पाणी पीअण जा जेकी सहूलियतूं आहिनि उहे इन रेतीअ जे हवाले सां इहे खीरथर इंटरनेशनल पार्क ऐं जबल जेके पहाड़ आहिनि उन्हनि जे करे ई असां हिते आबाद आहियूं ऐं ख़ुशहाल आहियूं। असां वटि को हिते मतिलबु अहिड़ो न किंजर वारो पाणी अञा ताईं असां वटि न पहुतो आहे। असांजो जेको पाणी जो ज़रियो आहे, जीअण जो जेको मिठो पाणी असांखे बहितरीनु मुहैया थी रहियो, जेको पास आहे सिहत बीमारियुनि खां पाक, उहो पाणी बि असांखां हाणे खसियो पियो वञे, रेतीअ जी रोज़ चोरी वधंदी वञे। असां इहो 2024 में इन जो स्टे आर्डर बि लॻो आहे, खेसि बि थियो, उन ते उन खां बावजूद बि दरामद को बि अहिड़ो अमल न थियो आहे जंहिंजे बाहिस इहा रेती बजरी चोरी इहा रुकिजी सघी हुजे। इन में जेके हिते जा मुंतखब नुमाइंदा आहिनि उहे बि माठि कनि ऐं उन्हनि जे सरपरस्तीअ में बि काफ़ी जॻहियुनि तां रेती बजरी चोरी थिए पई। ऐं रेती बजरी चोरी सिर्फ़ु मलीर में न, पूरे हिन कोस्तान खां वठी पंहिंजो जेसिताईं बि रेती बजरी हिन नदियुनि जा ढंग आहिनि ओसिताईं खॼे पई। मुख़्तलिफ़ तरीक़नि सां रेती बजरी चोरी करे हिते मक़ामी माण्हुनि जो हज़ारे ॻोठ जेके हिते आहिनि उन्हनि खे मुतासिर करे, आउं सम्झां थो त इहो हिकिड़ो ज़्याती ज़ुल्म आहे। हिते जा माण्हू केॾा वेंदा जेके क़दीमी समय साल हिते रिहाइश पज़ीर आहिनि, उन्हनि जो पाणी जो सिस्टम बंदि कयो पियो वञे। बुनियादी सहूलियतूं अॻे ई कोन्हनि, तालीम जे लाइ बि हिते रुझान घटि आहे, को वॾियूं यूनिवर्सिटियूं न ॾिनियूं, जेको पाणी जो सिस्टम जीअण जो मेन आहे उनखे बंदि करे हीअ रेती चोरी करे आख़िर छा कंदा माण्हू। सभिनी खां पहिरीं त मलीर नए या मलीर दरिया जेके चऊं ऐं उनजा सां गॾियल जेके नदियूं आहिनि ऐं खीरथर नेशनल पार्क, हिकिड़ो त इहो आहे त कानून ठहियल आहिनि त हिते माइनिंग या रेती बजरी चोरी ममनू आहे। खीरथर नेशनल पार्क जा पंहिंजा कानून आहिनि ऐं इहो हिकिड़ो सिंध जो वॾो असासो आहे। त उतां खां जॾहिं माइनिंग शुरू थी, हिकिड़ो त 70 सालनि खां इहो माइनिंग हले पियो, इन जे ख़िलाफ़ु असांजे वॾनि जी जिदोजहद आहे ऐं असां वरी इन ते सूबाई असेंबली जा कानून आहिनि ऐं सुप्रीम कोर्ट सिंध हाई कोर्ट जा सख़्तु आर्डर बि आहिनि। त उनजे हूंदे बि इहो सभु कमु धंधो हलियो पिए ऐं हेसि ताईं खीरथर नेशनल पार्क ताईं पहुतो आहे। त इन जे ख़िलाफ़ु असां सिंध हाई कोर्ट वियासीं, उते असां पटिशन फाइल कयो ऐं असांखे स्टे आर्डर मिलियो। त उन स्टे आर्डर ते बि अमल दरामद कोन पियो थियो। त असां वियासीं उते, त उते मलिक असद सिकंदर जा गुंडा या जेको रेती बजरी माफ़िया आहे उहो असांजे साम्हूं आयो, असां सां बदतमीज़ी कई, असांखे मारण जी धमकियूं ॾिनई ऐं उन ते असां वरी केस बि फाइल कयो आहे। FIR लाइ FIR हिते थाणा में कोन थो कटिजे, त हाणे उनखे 22A जे ज़रिए असां कोर्ट मां FIR करायूं पिया। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।